एमडीवस यूनिवर्सिटी एमए सेकेंड ईयर जो 8हों पेपर जंहिंमें किताब रखियल आहे गुजराती एकांकी, जिनजी हिकु कहानी हिकु एकांकी आहे अम्मा, जंहिंखे लिखियो आहे गुलाबदास बोकर। ही कहाणी मुंहिंजी बि पढ़ियल कोन्हे त हिनजे करे मूंखे 2023 में बड़ अम्मा ऐं विधानसभा गुजराती एकांकी मां 2 एकांकियूं आयूं, मुंहिंजूं पढ़ियल कोन हुयूं। इन करे मूंखे उहे पंहिंजूं 20 मार्कूं छॾे अचणियूं पयूं। इन करे मां नथी चाहियां कि जेका ग़लती मां कई आहे उहा तव्हांजे हथां बि थिए। इन करे ही कहानी ॿुधल हूंदी इंसान जी त फिर अगरि कहानी ॿुधल बि आहे त हुनजे अकॉर्डिंग पाण सॼो हुनजो हिकु सवाल लिखी सघूं था। हिन जा मुख्य किरदार आहिनि राजबाई, जेका मेन किरदार आहे, अजवाड़ी राजबाई जे ॾेर जी धीउ आहे, राम जी वकील आहे ऐं हिन जो वाड़ीवाल पुटु आहे, कानो हिकु नौकर अथसि। हीअ कहानी उन माउ पुट जी आहे जंहिं पुट खे पीउ गुज़रण खां पोइ माउ कीअं पाले पोसे करे वॾो कयो उनजो क़दुरु कोन्हे। हू कीअं पंहिंजी माउ सां किनो ॻाल्हाए थो ऐं पंहिंजे माउ जे लाइ अलॻि ई सोचे थो, पर हिन जी माउ राजघराने जी हुई, अमीर, ऐं पंहिंजी सोच सम्झ या फिर पंहिंजे चइजे कि पंहिंजो जेको हिन निर्णय कयो, सॼी पंहिंजी धन दौलत जेका बि हुअसि धर्मार्थ खाते में हिन माण्हुनि जे लाइ जंहिं जॻह ते रहंदी उन जे नियाणियुनि जे लाइ सभु दान थी करे छॾे। हीअ एकांकी इन कहाणी ते डिपेंड आहे। अम्मा अॼु खां 40 खनि साल अॻु सौराष्ट्र जे कंहिं हिकु नंढे शहर जे बेहद शाहूकार कुटुंब जे बंगले जो रंग रंगीलो दीवान खानो, जंहिंमें वॾियूं वॾियूं आरसियूं ऐं रवि वर्मा जे चित्र सां मढ़ियल वॾा वॾा फ्रेम दीवार जो सींगार आहिनि। छित में वॾा वॾा रोशनदान टंगियल आहिनि। हिकु दरवाज़ो घर जे पुठियां चौक तरफ़ खुले थो ऐं ॿियो घर जे ॿिए हिसे खे जोड़ींदे दीवान खाने खे जोड़े थो। पर्दो खॼे थो। तॾहिं हिकु 60 खनि सालनि जी उमिरि वारी राजबाई दीवान खाने में वॾी गादीअ ते विहाणे खे टेक ॾेई वेठल आहे। हुन खे ॾिसंदे ई हिकु ज़माने में उहा ख़ूबसूरत हूंदी, अहिड़ा ख़्याल थिए थो। तेजवान ऐं रोबदार त अञा बि लॻे थी। विधवा जा वस्त्र संदसि तेज ऐं रोब खे घटाइण बदिरां वधीक हथी ॾियनि था। संदसि हथ जे खुलियल कवर मां अंदर वारो काग़ज़ हर ॿाहिरि कढे थो, ज़रा खोले ॾिसे थी ऐं वरी वापसि उन कवर में विझी थी छॾे। ईअं कंदे हुन जे चहिरे ते धिक्कार ऐं नफ़रत जा भाव अचनि था। कोई आयो आहे, ईअं लॻंदे पासे वारे दर तरफ़ ॾिसे थी। अनोखे वेस में 50 खनि सालनि जी उमिरि वारी हिकु औरत दाख़िल थिए थी। हुन जे चहिरे ते बल मानसाई साफ़ छपियल आहे। हुन खे ॾिसंदे ई राजबाई खिली थी पवे। राजबाई उथी हुन खे स्वागत थी करे, अच अच भेण अजवाड़ी अच। अजवाड़ी चए थी, छा अम्मी तव्हां सॾायो मूंखे? रजवाड़ी चए थी, थोरो कमु पियो हुअमि, नियापो मोकिलियमि त भेण गॾिजी वञेव। अजवाड़ी चए थी, इन करे त डुकंदी आयसि। राजबाई सिक मां पासे में विहारेसि हुनखे, तूं त रत में अहिड़ी समाई आहीं जो जॾहिं त तोखे चवणु सम्झुमि थो त भई चएसि थी कि तोसां मुंहिंजो दिलि जो गहरो रिश्तो आहे, इन करे जेका ॻाल्हि मूंखे चवणी आहे तोखां सवाइ मां कंहिंखे चवणु उचित बि कोन सम्झो। अजवाड़ी चएसि थी, पर अहिड़ो कहिड़ो कमु अची पियई अम्मी हिन महिल? राजबाई चए थी, उस लाइ थी चवई भेण, चवई न भेण, पर तव्हां नंढियुनि खे असांजी ख़बर कढण जी फ़ुर्सत न हुजे त असीं ई कंहिं ॾिहाड़े तोखे तकलीफ़ ॾियूं न। चएसि थी, अगरि तव्हांखे भई
तव्हांखे टाइम कोन्हे असांजे लाइ, त मां ई सोचियो की को कमु कढी तोखे सॾु कयां। अची त थियासीं ॿुढा माण्हू, छिनियल पन, अधी असांजी ॿिपैरी छा त शाम छा, सभु बराबरि। राजबाई हुनखे चएसि थी की असां त ॿुढा माण्हू आहियूं, असां त छड़ियल पन, यानी जेके छड़ियल पन हूंदा आहिनि, जेके दरख़्त तां किरी पवंदा आहिनि, असांजी त हालति हाणे ओड़ी आहे। अजवाड़ी इज़त सां हुनजे साम्हूं ॾिसंदी थी रहे ऐं चवेसि थी, तव्हांखे छिड़ियल पन चवंदड़ मुंहुं जा चप लॼाइजी मरनि, तव्हीं अहिड़ा आहियो अम्मी, पर चओ त सही। उहो अम्मी जी अजवाड़ी जी तारीफ़ थी करेसि। राजबाई चएसि थी, अहिड़ो कुझु ख़ासि त न हो, इहो त घणनि ॾींहंनि खां तोखे न ॾिठो हुअमि त लॻमि त अॼु खणी छॾायांसि। अजवाड़ी, पोइ बि? राजबाई वरी चएसि थी, तुंहिंजो कसम, ऐं हा, ही ख़त पिणु पढ़ाइणो हुअमि। उनखे राजबाईअ हुनखे ख़त पढ़ाइण जे लाइ मोकिलियो हुअईं। उहो ख़त जेको हिन जे पुटु पंहिंजी ज़ाल खे लिखियो, उहो हिन जे हथु अची वियो, उनखे पढ़ाइण लाइ हिनखे घुरायो हुअईं। अजवाड़ी उहा हथनि में खणे थी ख़त खे, चए थी, ॾिसां, पर इहो त तूं ई पढ़ी सघी पई अम्मी, पर ज़रूरु इन लाइ मूंखे तो न घुरायो हूंदो। चएसि, हीउ ख़त त तूं बि पढ़ी सघी थी, तो मूंखे हिन जे लाइ त कोन घुरायो हूंदो। राजबाई चएसि थी, मूं मुंहुं खे त मोतियो आयो आहे ऐं अखियुनि में जाकड़ रहे थी, इन करे सोचियमि त अजवाड़ी खे सॾायां, बराबरि सम्झाए त सही। ऐं वरी घणनि ॾींहंनि बैदि चाची बाइटी गॾिजी खुलासो ॻाल्हाईंदासीं। चएसि थी की मूंखे त मोतिया वेंदा, त मां इन करे पढ़ी नथी सघां, त तूं ई अची करे मूंखे ख़त पढ़ी ॾे। ख़त बहानो, सोचो चङे टाइम खां तोसां मिली बि कोन आहे, त तोसां मिली वठंदमि। अजवाड़ी ख़त खोलींदी थी, हिपके थी अजवाड़ी ख़त खोलण में, पर चए थी, हीअ त भाउ भाॼाईअ खे लिखियो आहे ख़त। राजबाई चएसि थी, सहज थी करे, त भली लिखियलु हुजे न। फिर अजवाड़ी चए, पर इहो कीअं पढ़ी सघी? अजवाड़ी खे थोरो अजीब पियो लॻे कि भाउ जो लिखियलु ख़त भाॼाई जे नाले असां कीअं पढ़ंदासीं। राजबाई, छो न पढ़ी सघिबो अदी, असां कुझु लुटे थोरे ई वेंदासीं, ॾिसूं त सही, ॾिसूं त तुंहिंजे भाउ तुंहिंजी भाॼाईअ खे कहिड़ी सलाह थो ॾिए। अजवाड़ी वरी थी हिपके, पर अम्मी। राजबाई चएसि थी, पर कुझु न, तूं आराम सां पढ़। राजबाई खे मूर्ख सम्झियो अथई, जो न करण जहिड़ी ॻाल्हि तो अॻियां कराए। हीअ चएसि थो की राजबाई मूर्ख कोन्हे, इहा ॻाल्हि तुंहिंजे अॻियां करण जी हुई, इन करे मां तोखे सॾु कयो आहे, ताकी तुंहिंजे अॻियां ॻाल्हि थिए। अजवाड़ी, ईअं त कोन्हे, पर कुझु कोन्हे, ठीकु आहे। अहिड़ो कुझु लिखे थो जो तो पढ़ंदे ई मुंहुं शर्म अचियो वञे। अजवाड़ी शर्माए थी हुनखे ख़त में पढ़ण में। राजबाई चएसि थी, नई कुंवार आई आहे न भेण, त हू लिखंदो बि अहिड़ो, पर असांखे किथे हाण इन जे प्यारीअ जो कमु आहे। तूं इहो छॾे, बाक़ी पढ़ ज़ोर सां, ईअं मन में न पढ़। जेके अॻियां वारियूं लाइनूं राजवाड़ी थोरी हिपकी करे मन में ई पई पढ़े। हेतिरे में राजबाई चएसि थी कि हीअ बुक न पढ़। अजवाड़ी ख़त में ई ॿुधी, हाय कहिड़ो अहिड़ो लिखे थो। अजवाड़ी खे हैरान पियो थिए, छा लिखियो अथई। राजबाई, तूं मूंखे ईअं अधीर न कर। अजवाड़ी, ज़ोर सां पढ़ो त मूंखे बि ख़बर पवे। चएसि थी, मूंखे वधीक इंतज़ारु न कराए, ज़ोर सां पढ़ त मूंखे बि ख़बर पवे। अजवाड़ी, अहिड़ो भाउ लिखंदो कोन अम्मी, कहिड़ो मनसूबो थो लॻे। अजवाड़ी हुनजो ख़त पढ़ी अचंभे में बि थी अचे। उनखे चए थो कि अहिड़ो कहिड़ो हुनजो मनसूबो आहे, या अहिड़ो कहिड़ो कारण आहे जो हू हीअं थो लिखे। राजबाई, मनसूबो हुजे हा त भली हुजे, पर अखर त तुंहिंजे भाउ जा ई था लॻनि। अदी मोतियुनि जे धाणा जहिड़ा, इहो त सुञाणा न, अंधी त कोन आहियां अञा, पर तूं गोल ॻाल्हि खे न घुमाए, मूंखे ॿुधाए त छा लिखियो अथई। राजबाई हुनजी अखरनि जी राइटिंग ॾिसी करे ई सम्झी वई हुई कि ख़त कंहिंखे लिखियो आहे। अजवाड़ी, मुंहिंजी ज़बान मां छो थी अहिड़ो ॻाल्हाइणु चाहीं अम्मी, मुंहिंजो त ॼिभ बि कटिजी वञे अहिड़ो ॻाल्हाईंदे। राजबाई, मुंहिंजो पुट जा हथ न कटिजंदो इहो लिखंदे, त तुंहिंजी ॼिभ कीअं कपिजंदी, इहो हवालो बची सघे थो।
मुंहिंजे पुट जो हथ न कटिजो इहो लिखंदे त तुंहिंजी ॼिभ कीअं कपजंदी। तूं कहिड़ी बि हुजी त बि मुंहिंजे ॾेर जी धीअ, ऐं ही त पंहिंजो पेट ॼावल ऐं आङुर खां वधीक न ई त दुख ॾींदा आहिनि। आङुर खां वधीक न ई त तिखा हूंदा आहिनि न। इन करे तूं अखर बि अखर मूंखे पढ़ी ॿुधाए, तोखे कुझु बि न थींदो। आङुर खां वधीक न त तिखा हूंदा ई आहिनि। अजवाड़ी चए थी, पर तोखे सभु ख़बर आहे पोइ? राजबाई, मुई छा ॼाणा, मुंहिंजे त 60 जी ॿुधी। हिकु त मुंहिंजनि अखियुनि खे जकाई, ॿियो अकुल बि मूं में घटि थियो, यानी का भुल बि थी पवे हुजे मूंखां। तो जहिड़ी सम्झ धीअ मूंखे सभु पढ़ी ॿुधाए त मुंहिंजो भ्रम त टुटे। राजबाई ख़त पढ़ी चुकी हुई, सम्झी चुकी हुई ख़त में छा लिखियलु आहे, पर वरी बि हुन अजवाड़ी खे घुरायो ऐं हू ख़त पढ़ण जी इच्छा ज़ाहिर कराई वई। अजवाड़ी निराशा विचां चएसि थी, भरम त चङनि भलनि जो टुटी पवे, अहिड़ो आहे, पर अमी ज़रूरु कुझु थियो आहे तुंहिंजे पुट खे। राजबाई, थियो हूंदो तॾहिं त, न त को अहिड़ो लिखे। अजवाड़ी, पर अहिड़ा कुझु छा थियो हो? राजबाई, जो चओ न अधी छो अटकी पईं? अजवाड़ी, पर तूं त ॿुधाए। राजबाई चए थी, उहा वीचारी गांइ जहिड़ी नुंहुं गुज़ारे वई, ऐं हुन 3 महीने ई रजवाड़ा जहिड़नि ठाठरे वॾा हीअ नई ज़ाल हुनखे परणायमि, इहो को घटि थियो चइजे। हिनजे पुट जी पहिरीं साल 3 महीना शादी खां पोइ गुज़ारे वई, हिन वरी हिनजी ॿी शादी कराई हुई। अजवाड़ी सची दिलि सां थी चवनि, को घटि गुनाह त न हो तव्हांजो अम्मी? मुंहिंजी गुज़ारे वियल भाभीअ वीचारीअ को पारातो लॻो हूंदो, इन में त वरी तव्हां नई भाभीअ में सिर्फ़ु सूंहं ई ॾिठी फ़क़ति, पर इन खां सवाइ इहो कीअं थी वियो? जेका पहिरीं वारी हिनजी भाॼाई हुई, ॾाढी शांति समझदार, लेकिन जेका नई पंहिंजे भाउ जी पंहिंजे पुट जी शादी कराई हुई, उन में इहा अजवाड़ी चएसि थी, तव्हां त केवल हिन में सूंहं ई ॾिठी, ॿियो त अहिड़ो तव्हां कुझु ॾिठो ई कोन हिन में। राजबाई, तव्हां त कीअं ख़बर पवे भेण, इहा त कीअं ख़बर पवे भेण? या त उन रूपवान खे मुंहिंजनि जेवरनि जो ऐं हुनजे मुड़ुस खे मुंहिंजनि पैसनि जो कब्ज़ो खपंदो हूंदो, पर इहो त हू ॿई ॼणा मथे खां हेठि करनि त बि हुननि खे न मिलंदो। मुंहिंजो पीउ इहो सभु कमाए रखी वियो आहे। हिननि ॿिन्ही मां हिक जे पीउ जो बि कोन्हे। चएसि की ही जेका मुंहिंजी पुट ऐं उनखे आहे, उनखे मुंहिंजे ज़ेवरनि ऐं मुंहिंजे पुट खे मुंहिंजे पैसनि ते कब्ज़ो करणो हूंदो, इन जे करे ही सभु थी रहियो आहे। अजवाड़ी चए थी, पर उन कब्ज़े खे बि छा कंदो? तुंहिंजो जेको कुझु आहे हुनजो ई आहे, तोखे कहिड़ा ॿिया फर टकराइनि? अजवाड़ी चएसि थी की अॼु जेको कुझु बि आहे सुभाणे त हुननि जो ई आहे, तव्हां खां पोइ तोखे ॿिए को ॿार त आहिनि कोन जिन जो वटि वेंदो। राजबाई, पर इहो त जॾहिं मां मरां तॾहिं थिए न, ऐं मुईअ जी उमिरि वरी किथे घटि आहे। चएसि थी, मुंहिंजी उमिरि त वधीक आहे, मां त हींअर मरां कोन थी जो। अजवाड़ी, पर त बि कहिड़ो घटि थो थिए, तूं भाभीअ खे सोन सां मड़ी थी ऐं हीरनि सां जड़ी थी। राजबाई, कूड़ न ॻाल्हाइजे तूं। अजवाड़ी, मुंहिंजो कसम अथई तोखे कूड़ ॻाल्हाईंदीअ त। ॿिनि कांचनि जी चूड़ियुनि ऐं तार जहिड़ी सनी सोन जी चूड़ियुनि खां सवाइ तो इन खां सवाइ कुझु ॾिठो आहे पंहिंजी भाॼाईअ जे अंगनि ते हिननि 1-2 महीननि में? अजवाड़ी, इहो त किथां ॾिसण में ईंदो, हूअ साफ़ लिखे थी हुनखे। राजबाई, छा लिखे थी हूअ? मूंखे ॿुधाए त बराबरि। अजवाड़ी, इहा त तोखे बि ख़बर आहे त हू छा थो लिखे। इहो त चवे थो, अम्मा जे ॻोठ में लाहे छॾणी हुजेई ऐं बेइज़ती करणी हुजेई
त ॿिनि चूड़ियुनि खां सवाइ को बि ज़ेवर अंग खे न लॻाइजे। पोइ भल त अम्मा केतिरा बहाना करे। मुड़ुसु पंहिंजे ज़ाल खे लिखियो थो त मुंहिंजी माउ जी बेइज़ती करणी हुजे त ॿिनि चूड़ियुनि खां वधीक कुझु न पाइजांइ। अम्मा तोखे केतिरो चवे, पर यानी हुन पुट खे पंहिंजी माउ जी बेइज़ती करणी आहे, इन में हू लॻो पियो आहे। राजबाई माउ जी लाइणी हुजे त अम्मा चवे थो मूंखे, अञा ही मुंहिंजो भाउ, अञा ही तुंहिंजो भाउ, तुंहिंजो किथे चुक त नथी थिए न भेण। अजवाड़ी अम्मा ही चवंदो न, ॿियो त छा चवे। हुनखे राजबाई खे गुस्सो थो लॻे कि मूंखे अम्मा बि चयो अथई त मूंखे त हिन में बि हैरानी थी लॻे। राजबाई तूं ॾिस त चङी तरह ख़त में, पोइ मूंखे चओ। अजवाड़ी इन में ॾिसणो छा आहे अम्मी। राजबाई मुंहिंजो दिलि न हुजे त माउ जी दिलि हूंदी त पुटु मूंखे कीअं थो सॾे, इहो ॼाणण जो बि होश न हुजे त तूं कागज़ खोले ॾिस त सही। अजवाड़ी तकड़ में ख़त में नज़र कंदे, इहो सभु हिकु जहिड़ो ई इन माना में त। राजबाई छा हिकु जहिड़ो अदी। अम्मा जे बदिले वीचारे ॿियो कुझु, अम्मा जे बदिले वीचारे ॿियो कुझु त न लिखियो आहे। चओ ॾिसां त तूं हुन छा लिखियो आहे। राजबाई खे अञा यकीन नथो अचे कि हुन अम्मा लिखी करे ख़त में संबोधन कयो आहे मूंखे। अजवाड़ी इन में छा चवणु, जहिड़ो पियो आहे। हा, पर हुन हर जीवन जी ॻाल्हि ॿुधव न या न अम्मी। राजबाई ॻाल्हि उॾाए न। अजवाड़ी मां का छोकिरी न आहियां जंहिंखे ईअं पताए वञी मुंहिंजे साम्हूं त तूं छोकिरी चइबी, भल एॾी वॾी ऐं सियाणी आहीं त। राजबाई चएसि थी, अजवाड़ी ॻाल्हि टारण में हुई, पर राजबाई चएसि थी कि भाई तूं मुंहिंजे क्या त छोकिरी आहीं, भले वॾी थी वई आहीं, पर त मुंहिंजे क्या त अञा छोकिरी कहलाईंदी आहे। अजवाड़ी शर्माइजी थी वञे, मां इहो किथे थी चवां। राजबाई पोइ बि त चओ न त मूंखे छा करे सॼो अथई मुंहिंजो राजकुमार पंहिंजी ज़ाल अॻियां। अजवाड़ी पोड़ी हिन पुट पंहिंजी माउ खे अम्मा करे संबोधन न कयो आहे ख़त में, उन पोड़ी करे संबोधन कयो आहे पंहिंजे ख़त में कि उहो पोड़ी। हाणे अजवाई हुनखे ॿुधाए थी। राजबाई सिर्फ़ु पोड़ी न चयो हूंदई अदी, चङी तरह पढ़, या तुंहिंजी अखियुनि में जूं जिया खामी आहे। चएसि थी कि चङी तरह पढ़, हुन पोड़ी कोन चयो हूंदो, ॿियो कुझु बि चयो हूंदई पंहिंजी महाराणीअ जे अॻियां। अजवाड़ी इहा ई ॻाल्हि हर हल विलोड़ण मां कहिड़ो फ़ाइदो। हू तोखे कुट कुट कंदड़ ऐं जान खाईंदड़ चवे, इन सां कहिड़ो फ़र्क़ु। राजबाई विच में रोकेसि थी, हू ई मूंखे जान खाईंदड़ न चवंदो त ॿियो केरु चवंदो अदी। ॿियो कंहिंखे जान किथे ॼण वेई आहियां, यानी जंहिं अम्मा पंहिंजी जान पंहिंजे पुट जे मथां लॻाई ऐं अॼु उहो ई पुटु उनखे जान खाईंदड़ पोड़ी थो चवे। अजवाड़ी थींदो आहे ईअं, पर उन लाइ तोखे मन में खुटको न रखणु खपे। छोकिरो कुझु छोरो थिए त माउ पीउ खे को माउ पीउ थोरी थियणु खपे। चएसि थो अगरि पूत कपूत थी वञे त माउ पीउ कपूत थोरी न थींदा आहिनि। माउ पीउ कोन थींदा आहिनि कुपात्र, माउ पीउ त माउ पीउ ई रहंदा आहिनि। राजबाई छोरो छोरो ई न रहे, पोइ माउ पीउ थी रहण लाइ ॿधल आहिनि छा। राजबाई चएसि थी अगरि छोरो छोरो ई न रहे, पोइ माउ पीउ जे रहण जे लाइ ॿधल कोन आहिनि। अजवाड़ी याने कुझु छोरो थिए तॾहिं बि छोरो, पर जे छोरो ई रहे तॾहिं बि फ़र्क़ु नाहे। माउ सां विड़े झगड़ो करे, पर हुनखे अम्मा त चई सॾे न। इहो त जंहिं जे मन मां किट किट कंदड़ ऐं जान खाईंदड़ फ़क़ति पोड़ी थी पियसि, इहो मुंहिंजो छोरो कीअं चइबो। राजबाई खे ॾाढो हू थो लॻे कि भई मूंखे भले काई ॻाल्हि कोन्हे, माउ पुट में झगड़ो थियो, कुझु बि थियो, पर कम से कम पंहिंजी माउ खे अम्मा चई करे या को अहिड़ो संबोधन त ॾे। ही कहिड़ो संबोधन थियो पोड़ी ऐं ही। राजबाई खे मन ई मन में खारा बचनि पिया ऐं
अचरज बि अथसि। अजवाड़ी चएसि थी, इहो ज़माने जो असरु आहे अम्मी, बाक़ी इहो छोरा कॾहिं छोरा न रहनि, इहो कॾहिं थियो आहे? ज़मानो ई फिरी वियो आहे, जंहिं माण्हूअ खे ई फेरे छॾियो। राजबाई चएसि थो, ज़मानो त माण्हुनि कोन फेरियो आहे भेण, पर हू हरामखोर पैसा ॾिए थो त वांदो मग़ज़ु फिरियो वञे माण्हूअ जो। इहे हिन पैसे खां फुर वठ त सिधो थी वञे। राजबाई चएसि थी, ज़माने जो असरु कोन्हे, हू हरामखोर पैसा खे ॾिसे थो न, हिन जे करे हुनजो मग़ज़ु फिरी वियो आहे। अगरि इहे पैसा ई फुरे छॾियांसि त सिधो थी वेंदो। अजवाड़ी, तोखे क्रोध काफ़ी चढ़ियल थो लॻे अम्मी, ही ख़त पढ़ी। राजबाई, क्रोध न चढ़ंदो, जंहिंखे गुल जियां हथनि सां वॾो कयमि ऐं जंहिं पुठियां पैसा पाणीअ जियां हारियमि, उहो पुटु कंहिं दारीअ अॻियां अहिड़ियूं अहिड़ियूं गारियूं ॾिए ऐं बाड़े जे ॻोठ में मूंखे नीचो निवारण लाइ हुन सां गॾु मंसूबो साटे, तॾहिं मूंखे कुझु न थिए। मां का महावीर भॻवान न आहियां जो इहो सभु सही वठां। राजबाई खे क्रोध हो। राजबाई ख़त पहिरीं पढ़ी चुकी हुई। उन ॾिठई उहो जंहिं पुट जे पुठियां मां सभु कुझु ॾिनो, पंहिंजी जवानी ॾिनी, पंहिंजी ज़िंदगी ॾिनी, ऐं उन खां पोइ ई हुनजो पुटु हुनखे नीचो ॾेखारण जे लाइ हेतिरा मंसूबा तयारु करे रहियो आहे, त हुनखे खार अचणु स्वाभाविक ई आहे। अजवाड़ी, पर कारण कहिड़ो अम्मी, हरू-भरू ॻाल्हि ऐं एतिरो अंदरि विड़ियो आहे। चएसि थो कि अंदरि अहिड़ी का ॻाल्हि हूंदी भई जो तोसां विड़ियो आहे। राजबाई, कारण किथे ॻोल्हणो पवे, अधी जिते झगड़ो थिए उते उहे ॿ ॻाल्हियूं वॾे आवाज़ सां चवणी हुजे, या किथे नुंहं जो मनपसंदि न थियो हुजे, इन करे ससु रड़ियूं कंदड़ थी पवे नुंहं जे मन अंदरि। चएसि थी, अगरि हिन जे नुंहं पुट जो अगरि बि ससु अगरि नथी मनपसंदि जेको करणु चाहिनि था उहो नथी करणु ॾियनि, तॾहिं ई झगड़े जो कारण थिए थो। अजवाड़ी, पर भाउ किथे? हू चसो किथे आहे? राजबाई, इहो तुंहिंजो भाउ खे मथे किथे नथी सुञाणी अजवाड़ी, हू त ॾींहं खां पियो टिपा ॾिए माउ जो पैसो हथ में खणी ॾे वठि करण लाइ, पर माउ ई अघोरी आहे, किथे थी मञे। हूअ नुंहं वीचारी सम्झाए पताए टिकाणे रखंदी हुअसि, ख़बर हुजेसि मुड़ुस जे लछणनि जी त कोड़ी कमाए ॾिए अहिड़ो कोन्हे। चएसि कि मुंहिंजे नुंहं खे मुंहिंजे पुट जे लछणनि जी ख़बर कोन्हे, ख़बर पएसि न कि कोड़ी बि कमाइण वारो कोन्हे। माउ ख़राबु कयो अथसि इन करे, पर हिननि ॿिन्ही खे त इहो ख़्यालु ई कोन्हे त ॿई मरंदा जे माउ विफली त हिन खे रुपया ख़र्च करणा अचनि, पर हिकु कोड़ी बि कमाइण नथो अचेसि। अजवाड़ी चएसि थी, ऐं कमाइण जी बि हिनखे ज़रूरत कहिड़ी आहे, एॾो अखुड धन आहे त? राजबाई चए थी, इहो हुनजे पीउ थोरे ई कमाए रखी वियो आहे जो उन ते अखि रखियो अथई। चएसि थी, हुनजे पीउ कमाए कोन रखियो आहे जे हुन ते अखि रखियो आहे। अजवाड़ी शांतीअ सां अशांतीअ विचां, अम्मी तूं त? अजवाड़ी खे बि लॻे थो कि जेको बि माउ जो थींदो आहे पुट जो थींदो आहे, पर राजबाई चएसि थी, न भेण न, तूं दिलि में न कर, मां तुंहिंजे चाचे लाइ ख़राबु नथी ॻाल्हायां, हू त वीचारो भॻवान जो माण्हू हो, पर ही बिगड़ियल त बम्बईअ में पियो थिए मौज करे, ऐं पैसनि लाइ जीअं आकाश मां पेतियूं न लहंदियूं हुजनि इहे ख़र्चे थो, पर इहो शान घणा ॾींहं हलंदो। एतिरो बि ठीकु, एतिरो ई करणु हुजे त सही वठिजे, पर माउ सां सुठी हालति हले त? हू माउ साम्हूं ईअं दुश्मनी करणु लॻो, पाणीअ में रहियो ऐं वाघू सां वैर, हीअ मुई त सॼे जो सॼो खाई वञे। राजवाड़ी चएसि थी कि भई अगरि अहिड़ो हुजे त बि कान्हे, कि ठीकु आहे, पुटु आहे, सॼो पुट जो आहे, बिगड़ी ही बॉम्बे में वञी करे बिगड़ियो आहे, पैसनि खे त ईअं थो सम्झे कि जीअं आकाश मां पेतियूं थियूं लवनि ऐं ही ख़र्चु करे थो, चलो इहो बि घणो, लेकिन पंहिंजी माउ खे सां सुठी हालति हले, पंहिंजी माउ खे माउ सम्झी करे हले त बि माण्हू बर्दाश्त करे छॾे। हिन त ईअं रहियो आहे जीअं पाणीअ में रही करे वाघूअ सां वैर कयो अथई ऐं सॼो जो सॼो खाई वञण थी चाहे। अजवाड़ी खिलंदे, तूं बि जबरी आहीं, पंहिंजी अम्मी पंहिंजी चएसि थी, अम्मा तूं बि जबरी आहीं। अजवाड़ी, केतिरी जबरी आहियां इहा त तोखे हाणे ख़बर पवंदी जो हींअर रामजी काको ईंदो। रामजी काको हिन जो वकील आहे जंहिंखे अम्मा वसियत लिखण लाइ घुरायो आहे। अजवाड़ी, कहिड़ो रामजी?
राजबाई चए थी राम जी वकील अजवाड़ी हुन में वरी कहिड़ो कमु पियव जो सॾे करायो? चएसि की तव्हांजो हुन में कहिड़ो कमु पियो जो हुनखे सॾे करायो अथव? राजबाई हू त मुंहिंजे पीउ जे ज़माने जो वकील आहे। मुंहिंजी मिल्कियत जी समूरी ख़बर हुनखे हाणे मां थियसि पोड़ी त को दान पुण्य करिणो हुजेमि त मूंखे करे छॾणु खपे। इन लाइ कुझु लिखण लाइ चयो हुअमि हुनखे हींअर अचणु खपे। इहो सभु पताए मूंखे थियो त अजवाड़ी खे सॾायां, हूअ बि सभु ॾिसे त सही अमी कहिड़ो दान करे सघे थी। हिन वकील खे घुरायो पंहिंजी वसियत ठाराइण जे लाइ ऐं चएसि थी की रजवाड़ी खे चए थी की आउं त हाणे पोड़ी थी वई आहियां ऐं हू वकील असांजे बाप दादा जे ज़माने जो आहे, हुनखे त सभु ख़बर आहे ऐं मूंखे एतिरो ख़बर कोन्हे। मां चाहियां थी की पंहिंजे जीते जी सभु दान कयां। अजवाड़ी घबराए त अच्छा अमी तव्हीं एतिरी देरि में? रजवाड़ी एतिरी देरि बि छाजी, 60 जी त थी वई आहियां, सुबुह जो हलंदी रहंदसि, छा गॾु हलंदमि दान पुण्य खां सवाइ। चएसि तूं 60 जी थी वई आहियां, कॾहिं हली वञा, दान पुण्य खां सवाइ कुझु कोन हलंदो। अजवाड़ी पर भाऊअ खे गैर हाज़िरीअ में हुनजे कुझु ख़बर करण खां सवाइ कुझु ॿुधाइण। चएसि थी अजवाड़ी जो त भाउ थियो, काके जो पुटु। चएसि थी भाऊअ जी गैर हाज़िरी में ई सभु करी थी पई, भाऊअ खां त ॿुधाईसि कुझु। रजवाड़ी इन में हुनखे कहिड़ी ख़बर करणी आहे? अजवाड़ी मुंहिंजो पीउ जो नाणो आहे, इन जो कुझु बि करण लाइ मां ख़ुदि मुख़्तियार आहियां ऐं हुन जे पीउ जा 5-10 हज़ार हूंदा खणी उन्हनि खे मां छुहां त गोश्त बराबरि। चएसि थी की जेका बि मिल्कियत आहे मुंहिंजे पीउ जी आहे, उनजे पीउ जी न आहे। अगरि हुनजे पीउ जा हूंदा त उहे उते ई पिया अथसि, उन्हनि खे मां छुहंदमि कोन। अजवाड़ी पर अमी हिन एतिरे ख़त टुकुर करे एॾो वॾो क़दम कीअं खणिबो? चएसि थी की एतिरो थोरे से ख़त जे चकर में तूं हेॾो वॾो क़दम खणी छॾियो। राजबाई हीअ त सॼी पग जे वारनि जे आख़िरी छोड़ो आहे। तोखे ख़बर आहे त हितां जॾहिं हू बम्बई वियो इन खां पहिरीं मूंखे छा चई वियो? हीअ चएसि थी हीअ पग जे वार जो त हीअ आख़िरी छेड़ो आहे। हीअ बॉम्बे वियो त मूंसां छा हलणी हली वियो तोखे ख़बर कोन्हे। अजवाई चएसि थी अजवाड़ी की कहिड़ी ख़बर आहे? राजबाई त छॾ, पर हुन जो अहिड़ो छा चयो हुजे? अजवाड़ी चएसि थी हुन अहिड़ो छा कयो हूंदो? चओ त सही। राजबाई कीअं चवां पुट, तूं एॾी वॾी थीअ त बि छोकिरी रही आहे, मुंहिंजी ज़बान कीअं हलंदी तुंहिंजे अॻियां अहिड़ो चवंदे? अजवाड़ी राजबाई खे चवंदे शर्म थो अचे हुनजे जेको हुनजा पुट हुन सां ॻाल्हायो। अजवाड़ी मुंहिंजो कसम अथई अमी। चएसि थी की मुंहिंजो कसम ते अमी, तूं मूंखे ॿुधाए हू छा चई विया? राजबाई हीअ जेको नई कुंवार आहे उहा शुरूअ खां ई खिटपिट त कंदी रहंदी हुई। उन में हिकु ॾींहुं ॾाढी चओ चवा थी, नए फैशन जा कपिड़ा, सॼो बदन ॾिसण में अचे अहिड़ा माई कपिड़ा पाए ॿाहिरि घुमण वई। हुनजी काया सुहिणी त उहा हुनजे घोट खे ई वणे। मूं चयो ईअं न कजे, भई असांजी घर जी शोभा। अगरि उहा थोरा बिना शोभायमान कपिड़ा पाए पई त हुनखे हुन ससु केवल चयईं की भई हीअ असांजे ख़ानदान जी शोभा जे लाइ कपिड़ा न आहिनि, त इन ते हुनखे खार लॻा। अजवाड़ी चएसि थी इहो असांखे ख़बर त तूं कहिड़ा कहिड़ा कपिड़ा पाए थी। राजबाई हुन न मञियो त मूं चयोमांसि त इन मां हलकड़ ज़ाए, भई हीअ जेके कपिड़ा पाता अथई इन मां तूं ॾाढी हल्की थी लॻी, इन बदिले तूं भई मां हुनखे साड़ियुनि जो ढेर लॻाए छॾियो त तूं हिन मां साड़ियूं पाए करे जेके मुंहिंजूं अथई उन्हनि मां निकिरे ॿिए न कर। त चए थी हिन में रोई हुन तंग करे छॾियो, सफ़ेद साड़ी पाए हुतां निकिती, लख दफ़ा मञाइण बैदि बि न मञी। चएसि थी उहा साड़ी वाड़ी न पाए निकिती, ईअं ई वञे। अजवाड़ी हुन पंहिंजे पसंदि जा कपिड़ा पाता बिना बदन ढापे वारा। राजबाई पोइ बि भाई बि चिड़ियो मूंखे चवण खां पोइ बि तुंहिंजो भाउ चिड़ियो मूंखे चवणु लॻो तूं हुनखे नाहक चयो। मूं चयो इहा हल्की ढापण मुंहिंजे घर में न हलंदी। जेका ही हल्के ढापण वारा कपिड़ा आहिनि जंहिंमें अधु बदन नंगो अधु उहो मुंहिंजे घर में न हलंदो। त मूंखे चवणु लॻो जवानीअ में सभु अहिड़ा ई हूंदा आहिनि। पंहिंजी माउ खे चवणु लॻो की जवानी में त सभु अहिड़ा ई हूंदा आहिनि। अजवाड़ी अजब में राजबाई मूं चयो सभई अहिड़ा न हूंदा आहिनि, ईअं ई जवानी कोन आई आहे, पर हाणे लछण त चवणु लॻो
वॾो थींदे ई सियाणप सुझंदी आहे, बाक़ी जवानीअ में सभु हिकु जहिड़ा। मूंखे क्रोध चढ़ियो, मूं पुछियो यानी त चवणु लॻो, तूं ई सम्झी वञ। पंहिंजी माउ खे चवणु लॻो त जवानीअ में सभु अहिड़ा ई कमु कंदा आहिनि। अजवाड़ी झटिको खाई, कीअं हूंदो राजबाई पंहिंजी धन में। मूं चयोमांसि, शर्म नथो अचई? मुआ अहिड़ो फाटी मरण ते त चवणु लॻो त शर्म मूंखे